सखर बिराज जे दरवाज़नि बाबति सुप्रीडेंट इंजीनियर जे ख़त में गैरमयारी कम तोड़े ख़तरनि जे इज़हार वारे मामले ते इंक्वायरी शुरू कई वई आहे। अवां त सखर बिराज प्रोजेक्ट जे PD ऐं एक्सीएन सखर बिराज जवाब माणे छॾिया। PD पारां पधराई जारी कई वई। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे मुमताज़ बुखारी। जी मुमताज़ बुखारी, तफ़सील जो सुप्रीडेंट इंजीनियर नव नुक़्तनि ते ॿधल ख़त लिखियो हो सखर बिराज जा जेके नवां दरवाज़ा आहिनि उनमें आयल नुक़्सनि जे हवाले सां, ऐं उहा ख़बर ब्रेक थियण खां पोइ टाइम न्यूज़ ते पंहिंजी अख़बार में अॼु खां वठी उन ते इंक्वायरी जेतोणीकि मोकल आहे उनजे बावजूद बि उनजी इंक्वायरी शुरू कई वई आहे। राति बि एक्सीएन सखर बिराज खां जवाबु तलब कयो वियो। उन पारां बि पहिरें मरहले में वर्बली जवाबु ॾिनो वियो, अॼु उन लिखत में जवाबु ॾिनो वियो आहे। साॻी रीति जेको प्रोजेक्ट डायरेक्टर PD आहे सखर बिराज जो जेके हाणोकी रिसा हले पई उन जो प्रीतम दास उन पारां बि जवाबु ॾिनो वियो आहे। साॻी वक़्तु लिखत में हिकिड़ो पंहिंजो बयान बि जारी कयो आहे जंहिंमें अलमोस्ट उन ॻाल्हियुनि खे तस्लीम कयो आहे उन सखर बिराज जे हवाले सां कि इहो ख़त मिलियो आहे ऐं उनखे पर उन खामियुनि खे बि उन चयो आहे कि इहे खामियूं साम्हूं आयूं आहिनि, पर उनखे उन्हनि आम खामियूं ॼाणाए इहो उन में बयान में चयो आहे त असां जल्दी ठेकेदार कंपनी सां राब्तो कंदासीं ऐं ठेकेदार कंपनी खां इहे जेके नुक़्स साम्हूं आया आहिनि उन्हनि खे असां SOP जे मुतलिक़ मुकमल कराईंदासीं। प्रोजेक्ट डायरेक्टर जेको मटीरियल उनमें इस्तेमालु थियो त उहो उनजे ते असां असूल सख़्तु कयासीं, पर पोइ बि जेकॾहिं उनमें के गड़बड़ साम्हूं आई आहे त उनखे दुरुस्त करायो वेंदो। ऐं जेको सखर बिराज जे हवाले सां बि इहा ॻाल्हि बि साम्हूं आई आहे त सखर बिराज जो जेको 36 नंबर दरवाज़ो हो अॻु में उन जे हवाले सां बि ओवर टॉपिंग कई उन, उहो बि सही तरीक़े सां न हलियो। उन हवाले सां बि हाणे नई जांच उन लाइ बि कई वेंदी त 36 नंबर दरवाज़ो जेको 2024 में तब्दील थियो टेस्टिंग दौरान उन ओवर टॉपिंग छो थी हुई। ऐं उनखां सवाइ जेके दरवाज़नि जो जेको वज़न घटि वधि वारो मामिलो आहे उन खे छा उहो जेको डिज़ाइन हुई उन डिज़ाइन मूजिबि उहो कयो वियो या न, छो त हाणे डिज़ाइन जे नुक़्स जे हवाले सां बि जांच जो अमल शुरू कयो वेंदो। ऐं अॼु मोकल हुजण जे करे उन जा जेके कमेटी जा जेके रुकन मुक़ररु न कया विया आहिनि, पर इहो प्रेस पधराई में ॼाणायो वियो आहे त इन जी जल्दी जेको कमेटी आहे उहा तश्कील ॾिनी वेंदी जेका सखर बिराज जे हवाले सां समूरनि मामलनि खे ॾिसंदी। ॿिए पासे ज़रिए मां तव्हां इहो बि पतो पियो आहे त जेके जा फंडिंग इदारा आहिनि उन्हनि बि इन मामले ते कंसर्न ॾेखारियो आहे। जे मीडिया में तमामु घणो हीउ मामिलो साम्हूं अचण खां पोइ त सखर बिराज ते जेके हेल ताईं 16 अरब ॼाणाया विया, उनखां पोइ 22 अरब ताईं उनजो प्रोजेक्ट हलियो वियो। वरी जेको 28 दरवाज़ा नओं प्रोजेक्ट जेको ठाहियो वञे थो त उन ते जेकी उन्हनि चयो त जेकी डिज़ाइन तव्हां ठाहियो पिया उहा हाणे असां शेयर सही माना में कयो। पोएं भेरे जेका डिज़ाइन कई वई छा उन मूजिबि कमु थियो आहे या न, उन्हनि SOP ते थियो आहे या न, इन हवाले सां हाणे जांच जो रुख़ वधायो वियो आहे।